दोस्तों वरी ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं सिंधी शोबे जे हवाले सां ऐं काफ़ी नवां ड्रामा जीअं दुलाब थी वियो, तकरार सीज़न 2 थी वियो ऐं काफ़ी ॿिया जेका ड्रामा अची रहिया आहिनि पंहिंजनि जा गद्दार ऐं ज़बरदस्त तव्हांजे लाइ अपडेट मूं आंदी आहे हिन नंढड़े वीडियो में ऐं वरी अपडेट ॾियण वारो आहियां तव्हांखे। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे अॼु ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तों त पहिरीं ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि ॾियारे छॾियां, जीअं ज़हर ज़िंदगी जो आख़िरी क़िस्त जंहिं ॾिठी हुई उन खे यादि हूंदो त कहिड़ो आख़िरी क़िस्त में ज़ुल्म ऐं कहर ॾेखारियो वियो हुयो, ॼण सच में ईअं थी रहियो आहे किथे। ऐं उन जे करे अॼु ताईं आज़म मेंगल अदाकार जी जेको शोहरत वधियल आहे ऐं गुंडे जे हिसाब सां जेको आहे कमाल ख़ान यानी अहमद अली शेख जी इज़त वधियल आहे गुंडे विलन जे हिसाब सां। इन्ही ॿिन्ही अदाकारनि खे माण्हू उन रुख़ में ॾिसणु चाहिनि था जीअं ज़हर ज़िंदगी में इन्हनि खे ॾिठो हुयो। तमामु जल्द दोस्तों इहे अदाकार तव्हांखे कंहिं न कंहिं ड्रामे में नज़र ईंदा, थी सघे थो दुलाब ड्रामे में इहे ॿई अदाकार हुजनि। ऐं ॿी तरफ़ तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदा हलूं त जेको पंहिंजनि जा गद्दार आहे उन जी अॼु नई अपडेट ॿी वीडियो में तव्हांखे ॾींदासीं, उहो बि बहितरीनु आज़म मेंगल जो ऐं ओठो यानी उम्मीद अली कलवड़ साहब ऐं काफ़ी ॿिया अदाकार उन में आहिनि, उन जी पूरी अपडेट ॾींदासीं ॿी क़िस्त में।